15 साल हुकूमत करण खां पोइ हसीना वाजिद जी हुक्मरानी ख़त्म थी। जी 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 हसीना वाजिद जेका आहे शेख मुजीबुर रहमान जेको बांग्लादेश जो फाउंडर हुयो उन जी धीउ आहे। इंट्रस्टिंग ॻाल्हि हिते इहा आहे त इहा जेका गवर्नमेंट किरी आहे इहा उतां जे स्टूडेंट्स किराई आहे। वाह यार वो क्या कहते हैं सिंधी में, बंगाली शागिर्द त वॾा मुड़ुस माण्हू निकिता। असांजा शागिर्द 4 साल हॉस्टल में गुज़ारींदा, अञा बि उन्हनि खे सही तरह अंडी बि धोअण न ईंदो। ख़ैर यार तव्हां सभिनी बंगाली शागिर्दनि जेको आहे हिकिड़ी मूवमेंट हलाई ऐं पंहिंजे ओपोनेंट खे जेको आहे जहाज़ में विहारे करे भॼाए छॾियो, सही आहे। पर यार इहो जेको तव्हां मासी हसीना जे घर ते हमलो कयो न, इहो ग़लति आहे। इहो बिल्कुलु ग़लति कयो, बिल्कुलु ग़लति। अड़े छोकिरो अहिड़ी का बांग्लादेश जहिड़ी हड़ताल हिते बि थिए न त फ़ोन करे ॿुधाइजो ज़रूरु, मथां पाणी वञी सॼो सामान ढोए अचो। चलो हाणे जेको थियो इहो सही थियो या ग़लति इहो त वक़्तु ॿुधाईंदो, पर हुन सही ग़लति में असांखे कॉन्टेंट मिली वियो। टीवीअ ते ॾिसां पियो त प्राइम मिनिस्टर हाउस ते हमले खां पोइ कंहिं शागिर्द बकरी खई, कंहिं शागिर्द खरगोश, त वरी कंहिं शागिर्द बदक खई। हाँ बी 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 यार ही तस्वीर ॾिसी ॿुधायो त ही कहिड़ी एंगल में तव्हांखे स्टूडेंट थो लॻे। ही पक कंहिं स्कूल जो पियोन आहे या वरी प्राइम मिनिस्टर हाउस जो ई माण्हू आहे। बहरहाल सीनियर सिटीज़न्स खे मां रोस्ट न आहियां कंदो। वञ चाचा ॿारनि सां वञी मच्छी इंजॉय कर। ओ मुंहिंजो फेवरेट सुपर हीरो इहो बि आयो आहे छा? यार स्पाइडरमैन तोसां मुंहिंजी हिकिड़ी शिकायत आहे, तूं हिते पोल ते चढ़ियो बीठो आहीं, उॾी वञी प्राइम मिनिस्टर जे जहाज़ खे वञी रोकी आहे न। चलो ॿाहिरीं सूरत हाल त इहा हुई। अचो त हाणे असां प्राइम मिनिस्टर हाउस अंदरि हलूं। अंदरि त मां घणा नज़ारा ॾिठा, पर हीउ नज़ारो ॾिसी मां सम्झी वियुमि त हीउ स्टूडेंट जेको आहे पक क्लास जो टॉपर आहे, जेको हेलमेट पाए ची टपाक डम डम थो करे। अड़े वरी हीउ ॾिसो अड़े माण्हू अलाए छा छा खणी विया प्राइम मिनिस्टर हाउस मां, तूं वरी ॿाराणी काल थो खणी। पक साइको डिपार्टमेंट जो आहे। यार मतिलब त बंगाली स्टूडेंट्स जेको आहे अंदरि वञी करे प्राइम मिनिस्टर हाउस में बाक़ाइदे हिकु प्राइम मिनिस्टर जी लाइफ खे एंजॉय कयो। अंदरि वञी करे रॉयल तरीक़े सां जिया, रॉयल खाधा खाधनि, रॉयल बेड ते विश्राम फरमायुनि, पर बेड ते रॉयल माण्हू न हुयुनि, इन ॻाल्हि जो अफ़सोस थियो। हिन खे त हेॾे मुड़े वठी अचो। भले पुट तूं सॼे प्राइम मिनिस्टर हाउस खे पोचो हणी अची, पर वणनि खे हथो न लाइयां। ग्लोबल वार्मिंग जे ख़िलाफ़ असां एॾो विढ़ूं था पिया, एॾा वण आया आहिनि, तूं वरी वण पटी आयो आहे। तुंहिंजे पेंट जी पी, तुंहिंजे अख जी ई, तुंहिंजे नोज़ जी एन ऐं तुंहिंजे हेड जी एच। एॾो एब्यूज़ मां ज़िंदगी में कंहिंखे बि नाहे कयो। ही बहु पक ॼामशोर जो अथव, छो त वाटर फिल्टर जी सभ खां वधीक ज़रूरत ॼामशोर वारनि खे हूंदी आहे। असां खां पुछो ॼामशोर में था रहूं, भुकीअ में केॾियूं पथरियूं आहिनि। शाबाश, ही अथव दरिया दिल माण्हू। हाथीअ जे पेट खां वॾी हिन हमराह जी दिलि अथव। पाण त माल ढोए थो, पर ॿियनि खे बि फोन करे ॿुधाए थो, वाह अंकल वाह, दिल ख़ुशि कर दिया, मैन ऑफ द शो, क्लैपिंग। ही छा लाई पोइ ते कर। अड़े तुंहिंजे मालकनि कर्ज़ खणी तोखे पंहिंजी आख़िरी उमेद सम्झी तोखे कराची खां पेशावर जेॾो पंधु कराए हेॾे मोकिलियो त का चङी शइ खयो हुजे, त तूं वरी हिते बैलगाड़ी जो टायर थो खणी वञी। कढो हिनखे। ख़ैर आख़िर में जेको आहे बांग्लादेश असांजो मुस्लमान डाइज़ाइगोटिक ट्विन ब्रदर आहे, उन लाइ जेको आहे नेक तमन्नाउनि जो इज़हार थो कयां त अलाह जेको आहे उन्हनि लाइ आसानियूं फरमाईंदो। ऐं यार हिकिड़ी ॻाल्हि जेका हुई, तव्हां शेख मुजीबुर रहमान जे पुतले सां ईअं न कयो आहे। मूंखे लाइ जो पर्सनली इहा ॻाल्हि सही न लॻी, पर अलाह जेको आहे तव्हां सभिनी लाइ आसानियूं फरमाईंदो। असां मुस्लमाननि मुल्कनि खे जेको आहे तरक़ी ॾींदो दुनिया में। हीअ त सिर्फ़ु जेको हुयो हिकिड़ो नंढड़ो वीडियो हुयो। अहिड़नि घणनि वीडियोज़ लाइ जेको आहे चैनल खे सब्सक्राइब करे बेल जे आइकन खे ज़रूरु प्रेस कजो। मिलंदा रहंदासीं।